अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कंदकोट कच्चे केटी वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले दौरान फायरिंग में हिकु धाड़ेल मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु धाड़ेल ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मारिजी वियल धाड़ेल जो लाश हथ करे सिविल अस्पताल पहुचायो। मारिजी वियल धाड़ेल जी सुञाण फैज़ जागीरानी जे नाले सां थी आहे। उन सिलसिले में एसएसपी अमजद अहमद शेख राब्तो कंदे ॿुधायो त कच्चे जे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जे हलंदड़ ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान पुलिस जे फायरिंग में जागीरानी गैंग जो फयाज़ जागीरानी मारिजी वियो ऐं संदसि साथी रियाज़ जागीरानी ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियल धाड़ेल अगवा फुर धाड़नि ऐं क़त्ल समेत केतिरनि ई ॾोहनि में पुलिस खे घुर्बल हो। एसएसपी जो वधीक चवण हो त पुलिस जी वधीक नफ़री तलब करे ऑपरेशन खे वधीक तेज़ कयो पियो वञे ऐं ज़ख़्मी धाड़ेल जी बि तलाश जारी आहे।